उबाड़ू वेझो खंभड़ा थाणे जे हद अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। घर खे बाहि लॻण सबबि ॿ मासूम निंगरियूं अलीना मज़ारी ऐं राबिया मज़ारी सड़ी फौत थी वियूं आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मीरपुर माथेलो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी शफ़क़त। जी काज़ी शफ़क़त, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु आशा, उबाड़ो वेझो खंभड़ा थाणे जी हद में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। घर के बाहि लॻण सबबि ॿ मासूम न्याणियूं अलीना मज़ारी ऐं राबिया मज़ारी सड़ी फौत थी वियूं आहिनि। ॻोठु मोहम्मद हसन मज़ारी जे रहवासी अमीर अली मज़ारी जे घर के बाहि लॻण जो SSP घोटकी नोटिस वठंदे SHO खंभड़ा अतर हुसैन चन्ना खे हुकुम जारी कंदे चयो आहे त फौरन मौक़े ते पहुचण मुतासिरीन जी मदद करण वारे मामले जी इंक्वायरी करे रिपोर्ट कई वञे। SHO अतर चन्नो मौक़े ते पहुची मुतासिरीन खे मेडिकल लेटर ॾेई लाशनि खे सिविल अस्पताल पहुचाए बाद मुतासिरीन ऐं ॿियनि जा बयान रिकॉर्ड कराए वरिता। जॾहिं त सड़ी फौत थियल जे वालिदैन इल्ज़ाम लॻाईंदे ॿुधायो आहे त मुंहिंजे घर खे मुख़ालिफ़ दौर जे जवाबदार हिदायत अली मज़ारी ऐं अकबर अली मज़ारी वारनि मुंहिंजे घर खे बाहि ॾिनी आहे। मुंहिंजूं न्याणियूं सड़ी फौत थी वियूं आहिनि ऐं घर बि सड़ी रख थी वियो आहे। होॾां SHO अतर चन्नो ॿुधायो त हिन वाक़े जो सोलर प्लेटूं ऐं बैटरी खां बाहि लॻण सबबि घर खे बाहि वकोड़े वई आहे ऐं घर में सुतल ॿारड़ा सड़ी फौत थी विया आहिनि। वधीक शक जे बुनियाद ते 4 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। वधीक जांच हली रही आहे। जी